अस्सलाम वालेकुम नाज़रीन प्रोग्राम लाइव लाइन साण करे तव्हांजो मेज़बान डॉक्टर वाहिद बक्श पावर हाज़िर आहे। नाज़रीन तव्हां ख़बर थियण प्रोग्राम में असां तव्हांखे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी ॼाण ॾींदा आहियूं। मुख़्तलिफ़ महिमान डॉक्टर असां सां गॾु हूंदा आहिनि जेके तव्हांखे उन बीमारी बाबति मुकमल ॼाणींदा। अॼु जेका असां ॻाल्हि ॿोल कंदासीं उहा ॻाल्हि ॿोल कंदासीं उस लॻण या गर्मीअ जो लॻण छा आहे या हीट स्ट्रोक छा आहे। छो त गर्मी जेका आहे उहा काफ़ी तेज़ी सां वधी रही आहे ऐं दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में हिन वक़्तु बि हीट स्ट्रोक जूं जेके वेव्स हली रहियूं आहिनि। लास्ट ईयर असांजे मुल्क में हिते सिंध में ख़ासि तौर कराची में ॾाढियूं ऐं जेके हीट वेव्स हलियूं हुयूं या गर्मी तमामु घणी वधी हुई रमज़ान शरीफ़ जे महीने में, जंहिंजे करे काफ़ी माण्हू मुतासिर थिया। त अॼु असां तव्हांखे ॼाण ॾींदासीं त इहा हीट स्ट्रोक या गर्मी आहे छा, या लॻंदी कीअं आहे, इन खां बची कीअं सघिजे, त उनजे बचाव जा कहिड़ा तरीक़ा आहिनि, या जेकॾहिं कंहिं मरीज़ खे या कंहिं इंसान खे गर्मी लॻी वञे या उस लॻी वञे या हीट स्ट्रोक थिए त उनखे फ़ौरन उते जिते मौजूदु आहे उते कहिड़ो इलाजु करे सघिजे थो, उनखे कीअं बचाए सघिजे थो ऐं उतां पोइ उनखे इस्पताल कीअं मोकिलिजे ऐं कहिड़ा कहिड़ा उते उपाउ वठिजनि, उनखां पोइ उनखे जेको आहे सो इस्पताल मोकिलियो वञे। छो त जेकॾहिं गर्मी लॻी वञे ऐं उते जेके माण्हू मौजूदु आहिनि जेकॾहिं उते नंढी बि ग़लती कंदा त उन जंहिं माण्हू खे हीट स्ट्रोक थियो आहे या गर्मी लॻी आहे त उनजी ज़िंदगी ख़तरे में हली वेंदी। तंहिंजे करे असांखे कोशिशि कजे इहा ॼाण ज़रूरु असां हर माण्हू वटि मौजूदु हुजे त जेॾीमहिल जिते बि कंहिं माण्हू खे रोड ते रस्ते ते बाज़ार में शहर में किथे बि कंहिंखे हीट स्ट्रोक लॻी आहे या गर्मी लॻी आहे या हीट स्ट्रोक थियो आहे त हर माण्हू खे इहा ख़बर हुजे, बल्कि उन माण्हू खे बि इहा ख़बर हुजे त फ़ौरन उते मां पंहिंजो बचाव कीअं करे सघां थो। त असां कोशिशि कंदासीं तव्हांखे हीट स्ट्रोक जो बचाव जे बारे में मुकमल ॼाण ॾियूं ऐं उनजे इलाज जा तरीक़ा बि ॿुधायूं। ऐं ॿियो त जेकॾहिं गर्मी जी जॾहिं मौसम हुजे त असांखे कहिड़नि तरीक़नि सां पंहिंजी ज़िंदगी खे बि जेको सो जारी सारी रखिणो आहे, कहिड़नि वक़्तनि में कमु करणु घुरिजे, कहिड़नि वक़्तनि में कमु न करणु घुरिजे। ऐं जेकॾहिं रमज़ान शरीफ़ में जीअं लास्ट ईयर जेको सो गर्मी आई त जेकॾहिं रमज़ान शरीफ़ में गर्मी अचे त पोइ असांखे कीअं कहिड़े तरीक़े सां पंहिंजी ज़िंदगी खे बहितर करिणो आहे। त कोशिशि कंदासीं तव्हांखे असां हीट स्ट्रोक जे बारे में ॼाण ॾियूं, गर्मी जे बारे में ॼाण ॾियूं ऐं तव्हां बि फ़ोन करे असांखां गर्मी जे बारे में को बि सुवाल पुछी सघो था त इहो हीट स्ट्रोक थींदो छा आहे, उनजे बचाव जा कहिड़ा तरीक़ा आहिनि। असांजो मौज़ू जेको आहे उहो गर्मी आहे या उस जो लॻणु आहे। त उन सिलसिले में अॼु जेको मूंसां गॾु महिमान आहे उहो आहे डॉक्टर ज़ीशान अली, जेके पाण कंसल्टेंट फिज़िशियन आहिनि, जिना पोस्ट ग्रेजुएट मेडिकल सेंटर कराची में असिस्टेंट प्रोफेसर बि आहिनि, फिज़िशियन बि आहिनि, मेडिसिन जा असिस्टेंट प्रोफेसर आहिनि। त डॉक्टर साहब खां ज़रूरु पुछंदासीं त जेकॾहिं गर्मी कंहिंखे लॻे थी, कंहिंखे उस लॻे थी, छा इहा एमरजेंसी आहे ऐं उनखे इस्पताल में ट्रीटमेंट करे सघंदो हुजे या घर में या कंहिं ॿिए सेंटर में करे सघे थो। इन सां गॾो गॾु डॉक्टर साहब खां इहो पुछंदासीं त जिना अस्पताल कराची में कहिड़ा इंतज़ाम आहिनि जेकॾहिं गर्मी थिए थी, जेकॾहिं हीट वेव हले थी त छा मरीज़नि खे उते कहिड़ियूं तव्हां सहूलियतूं ॾेई सघो था या कहिड़ियूं ॾींदा, या इन खां अलावा सरकार कहिड़ा इंतज़ाम कया आहिनि सॼे शहर कराची में या सिंध जे ॿियनि इलाइक़नि में त उते जेकॾहिं गर्मी लॻे थी या अहिड़े क़िस्म जा मरीज़ अचनि था त उन्हनि खे कीअं ट्रीट करे सघिजे थो। त डॉक्टर साहब खां इहे सभु ॻाल्हियूं पुछंदासीं। अचो त पंहिंजे महिमान सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो शुरू कयो। डॉक्टर साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वॾी महिरबानी। ऐं डॉक्टर ज़ीशान अली तव्हां हिते आयो। डॉक्टर साहब तमामु हिकिड़ो अहम मौज़ू, हूअं त गर्मी सॼी दुनिया में अॻे बि थींदी, पर लास्ट ईयर जेका असां वटि हिते कराची में हीट स्ट्रोक थियो या जेका गर्मी लॻी उन्हनि काफ़ी अमवात बि थिया ऐं काफ़ी माण्हू मुतासिर बि थिया। त हिन दफ़े जेको आहे सो शायदि गवर्नमेंट बि या आम माण्हू बि या इस्पताल में जेके डॉक्टर तव्हां जहिड़ा वेठा आहिनि उनजी इहा ई कोशिशि आहे त अॻ में अहिड़ा इंतज़ाम कया वञनि त जेकॾहिं गर्मी जी का वेव्स अचे त उनजो फेस बि करे सघिजे, उनखे मुंहुं बि ॾेई सघिजे ऐं मरीज़नि खे बचाए बि सघिजे, आम माण्हुनि खे इहा ॼाण बि ॾिनी वञे त उहे पंहिंजो पाण खे बचाइण जा तरीक़ा बि इख़्तियार कनि। त इहा हीट वेव गर्मी आहे छा? सिज त सदाईं हूंदो आहे, सॼो साल हूंदो आहे, गर्मियूं त हमेशह थींदियूं रहंदियूं आहिनि, टेम्परेचर वधंदा रहंदा आहिनि, पर इहा क्या हीट वेव जेका आहे इहा का ख़ासि गर्मीअ जो तरीक़ेकार आहे छा? बेसिकली हिकिड़ो त ग्लोबल वार्मिंग जो इफेक्ट आहे, जेको मौसम जेको आहे शिदत वधे थी पई, उन जे करे जेको आहे जीअं कराची में एतिरो टेम्परेचर न हूंदो हो, कराची जो टेम्परेचर घणो करे घटि नॉर्मल रहंदो हो, पर लास्ट ईयर टेम्परेचर जेको आहे 40s में 46 47 ताईं वियो, त एतिरो टेम्परेचर कोन थींदो पर हाणे थियो। ॿियो वरी जेकी हवा हूंदी आहे समुंड वारी उहा थधी हवा हूंदी आहे, हुनजे करे जेकी बिल्डिंगूं आहिनि कराची में जेको आहे जंगलात कोन्हनि, हरियाली कोन्हे, हिन जे करे जेकी बिल्डिंगूं आहिनि उहा हवा बंदि करण जे करे ऐं टेम्परेचर वधण जे करे जेको आहे इलाही गरम थी वियूं। सही, माण्हू यूज़ टू कोन्हे एतिरी गर्मी जा। ॿी वरी असां नॉर्मली जेका माण्हू गरम इलाइक़े में रहनि था उन्हनि जी बॉडी यूज़ टू हूंदी आहे। कराची में जेकी एतिरी अमवात थी वियूं आहिनि उनमें जेका माण्हू आहिनि उहे एतिरी गर्मी जा यूज़ टू कोन हुया। सही, ग्रीनरी कोन्हे, दरख़्त कोन्हनि। लास्ट ईयर अनफॉर्चुनेटली उन कुझु ड्राइव हली आहे, पर एतिरो इफेक्ट हुनजो कोन आयो आहे, असां दरख़्त एतिरा कोन लॻाया आहिनि, पर इन करे हिन साल वरी एक्सपेक्टेड आहे। पर लास्ट ईयर जेको आहे असांखे सरप्राइज़ हुयो एज़ ए मेडिकल कम्युनिटी, एज़ ए गवर्नमेंट ऑर्गेनाइज़ेशन, एज़ ए हॉस्पिटल एडमिनिस्ट्रेशन, हेल्थ केयर कम्युनिटी ऐं पब्लिक, एवरीबडी वॉज उन्हनि जे लाइ जेकी आहे हिकिड़ी सरप्राइज़ हुई, कंहिंखे ख़बर कोन हुई त एॾो जल्दी एॾी तेज़ सां गर्मी अची वई, इन जो एतिरो इफेक्ट बि थी सघे थो।
हाणे रिलेटिवली पब्लिक बि अवेयर आहे, माण्हुनि खे ख़बर आहे, ऐं डॉक्टर्स ऐं गवर्नमेंट जेकी आहे उनजी तयारी करे थी पई, त उमेदु आहे असां त हिन दफ़ा जेको आहे एतिरो नुक़सानु न थींदो, उनखे डैमेज कंट्रोल इंशाल्लाह। गर्मी छा आहे, छा हवा जेका आहे, जेका विंड जेकी रफ़्तार आहे उहा बिल्कुलु ख़तमु थी वेंदी आहे? लास्ट ईयर प्रॉब्लम वधियो वो इन करे ई 3-4 ॾींहं 5 ॾींहं ताईं जेको आहे समुंड जी हवा कोन हुई कराची जो, हवा लॻणु बंदि थी वेंदी आहे, हवा जेकी ईंदी आहे समुंड मां उहा कोन आई आहे, जंहिंजे करे टेम्परेचर त हुयो ई, पर हवा न हुजण जे करे ऐं जेको आहे हे नुक़सानु थियो। ॿियो रमज़ान हुया, रमज़ान में माण्हू जेका आहिनि रोज़ा रखनि था, पोइ वरी डिहाइड्रेट थींदा विया वधीक, त हुन में जेको आहे नुक़सानु वधियो। न छा जेकॾहिं गर्मी जो टेम्परेचर जेतिरो बि हुजे, 40 हुजे, 42 या 45, असांजे सिंध जे काफ़ी इलाइक़नि में जेकॾहिं में 42, 45, 51 ताईं बि वेंदो आहे, पर जॾहिं हवा हलंदी रहंदी आहे त उते अमवाद न थींदा आहिनि। छा जेकॾहिं हवा बंदि थी वञे, उहा घटी वञे, त जेकॾहिं पद गर्मी जो घटि बि आहे तॾहिं बि जेको जो ह्यूमिडिटी जे करे माण्हू डिहाइड्रेट थियनि था, उनखे गर्मी लॻे थी। हीट स्ट्रोक जंहिं थिए थो उन में हिकिड़ी शइ, ओनली टेम्परेचर इज़ नॉट रिस्पॉन्सिबल न, टेम्परेचर जीअं तव्हां चयो वधंदो आहे, ॿियनि इलाइक़नि में इन्हनि खां बि वधीक वधंदो आहे। वधंदो आहे, पर उते उन्हनि जी जेका माण्हू रहनि था हुन यूज़ टू हूंदा आहिनि। ठीकु आहे, ठीकु आहे, उनजा बचाव जा तरीक़ा बि कनि था। ॻोठ में तव्हां ॾिसो था माण्हू ॿाहिरि निकिरनि था, जेको आहे चादर मथे रखी गर्मी में बि हलनि था, छो त डायरेक्ट उस न लॻे, डायरेक्ट जेको आहे बॉडी जी हीट एवोपरेट न थिए, जेको आहे वाटर बॉडी में एवोपरेट न निकिरी न वञे। त माण्हू जेका आहिनि कस्टम्स अहिड़ा हूंदा आहिनि जेका उन मौसम खे एक्सेप्ट कंदा आहिनि। कराची में कोन हुयो इहो शइ, त छो त हे नई शइ हुई एतिरो टेम्परेचर वधणु, त टेम्परेचर वधणु हिकिड़ी शइ आहे, पर जेको आहे हवा बंदि थियणु, बिल्डिंगूं जेकियूं आहिनि कराची जी ब्लॉक जी ठहियल आहिनि, ब्लॉक जी बिल्डिंग इंटीरियर सिंध में किथे तव्हांखे कोन मिलंदी, गर्मी जो पद वधियो, घर में हू बिल्डिंगूं जेकियूं आहिनि उहा अञा गरम थी वियूं, जॾहिं मुस्तक़िल हीट लॻी ऐं हवा न लॻी हुननि खे, हवा लॻणु समुंड वारी, उहा इंपॉर्टेंट फैक्टर हुयो जो कराची जो जेको टेम्परेचर मेंटेन करण में हुनजो इलाही इंपॉर्टेंट रोल आहे। अच्छा, छा थींदो आहे जॾहिं गर्मी वधंदी आहे त असांजे जिस्म ते कीअं असरु पवंदो आहे, असांजे जिस्म में गर्मी छो वधंदी आहे? हालांकि असां वटि त जिस्म में हिकिड़ी गर्मी रेगुलेट करण जो सिस्टम आहे कुदरत जी तरफ़। जनरली जेका ह्यूमन बॉडी आहे हुन में जेको आहे कुझु डिग्री ताईं जेको आहे थर्मोस्टेट मौजूदु आहे, जेको हुनखे बॉडी टेम्परेचर रेगुलेट करे थो। गर्मी इलाही वधे थी त इहो टेम्परेचर थर्मोस्टेट जेको बॉडी जो आहे उहो कमु करणु छॾे थो ॾे। केतिरे टेम्परेचर हूअं असांजो नॉर्मल टेम्परेचर बि आहे? नॉर्मल टेम्परेचर असांजो 98.6 जेको टेम्परेचर हूंदो आहे बॉडी जो नॉर्मल हूंदो आहे। हिन में जेको आहे बॉडी ॿाहिरां जो टेम्परेचर वधंदो आहे, जनरली बॉडी में हिकिड़ो सिस्टम आहे, हीट प्रोड्यूस थिए थी। असां जेको मानी खायूं था, असां पाणी पीऊं था, उहो केसि ताईं पोइ वञी मथे वेंदो आहे? जब टेम्परेचर जेको हलियो वेंदो आहे नॉर्मल माण्हू में जेको आहे तव्हां ॾिसो था बुखार में माण्हू 104, 105 ताईं वेंदो आहे। हे जेका हीट स्ट्रोक वारा पेशेंट हूंदा आहिनि 105 खां मथे हलिया वेंदा। डॉक्टर साहब हिनखे त कंटिन्यू कंदासीं, हिकिड़ो कॉलर पिया उनखे शामिल कयूं था। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं। साईं केरु था ॻाल्हायो, किथां मुंहिंजा भाउ? वाहिद बख्श पंवर, डॉक्टर किशोर इस्लामकोट सरपर। बहुत महिरबानियूं डॉक्टर किशोर, तव्हांजी महिरबानी, तव्हां असांखे फ़ोन कई। अॼु असां हीट स्ट्रोक ते गर्मी ते ॻाल्हाए रहिया आहियूं। डॉक्टर ज़ीशान असां सां गॾु आहे। छा सवाल पुछंदो डॉक्टर साहब? सवाल सर इहो पुछंदासीं त असांजी बाराड़ी में जेके हीट स्ट्रोक त हुई तमामु गर्मियुनि में, बल्कि हर मौसम में हूंदो ई हूंदो आहे, हुनजे लाइ ईंदी आसान बाराड़ी जे माण्हुनि जी सहूलियत जे लाइ उन्हनि खे सुहिणी सिंधी ॿुधायो वञे, छाकाणि हीट स्ट्रोक आम माण्हू सम्झनि कोन था। बाराड़ी जा जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि में टीवी ॾिठी वञे तव्हांजो। असां वटि सिंधीअ में ॾाढो सुठो चवंदा त उस जो लॻणु, गर्मी जो लॻणु, इहो त आसान सिंधी लफ़्ज़ में उर्दू में जीअं चवंदा असां पाण वही ऐं साईं बि, पर आम बाराड़ी जो माण्हू हीट स्ट्रोक नथो सम्झे, हुनखे गर्मी जी शिदत चऊं, उस जो घणो दबाव चऊं, उनमें कहिड़ा उपाउ असांखे वठणु घुरिजनि, थरपाकर में रहंदे पाणी वधीक पीअणु घुरिजे। ठीकु आहे, न बिल्कुलु कोशिशि कयूं था, बिल्कुलु कोशिशि कयूं था डॉक्टर साहब सवली सिंधी में तव्हांखे सम्झाए। तव्हांजो को सुवाल आहे? हा, सवाल इहो त मुंहिंजो साईं चवां त बाराड़ी जा माण्हू तव्हांजे हिते असां वटि थर में प्रोग्राम काफ़ी ॿुधनि था, पर उहे इन ॻाल्हियुनि खे वरी सम्झनि कोन था, थोरो सवलो आसानी सां बाराड़ी में रहंदे माण्हू पाणी बि घटि थो मिले। असां वटि थर में खूहनि जो पाणी आहे, बर्फ़ जो इस्तेमालु आहे कोन। बिल्कुलु ठीकु आहे, उहे छा कनि, पूरे घड़े जो पाणी पीअनि, वधि में वधि इस्तेमालु कनि, जेको थोरो आहे उहो बाराड़ी वारनि खे वरी अहिड़े नमूने सम्झायो। बिल्कुलु सम्झायो डॉक्टर किशोर, तव्हांजी वॾी महिरबानी, बिल्कुलु सम्झायो था, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे कॉल कई। डॉक्टर किशोर तमामु परे खां असांखे फ़ोन कई, ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई, आसान लफ़्ज़नि में सम्झायो आम माण्हुनि खे, जीअं उस जो लॻणु या गर्मी जो लॻणु, गर्मी लॻणु बेसिकली आहे, गर्मी जी हिकिड़ी शिदत वधी वेंदी आहे, हिकिड़ी नॉर्मल लॻणु जेको। अच्छा, जॾहिं शिदत वधे थी त असांजो जेको नॉर्मल टेम्परेचर उहो वधणु शुरू थिए थो। छा जिस्म मां हाणे ॿ शयूं, छा हवा जी घटिताई जे करे या असांजे जिस्म मां पाणीयार जी घटिताई जे करे टेम्परेचर वधे थो? जॾहिं टेम्परेचर वधंदो आहे, हिकिड़ो त टेम्परेचर जॾहिं ॿाहिरियों टेम्परेचर वधंदो आहे त हिकिड़े लेवल ताईं बॉडी डिफेंड कंदी आहे, उनखे प्रिवेंट कंदी आहे।
जॾहिं टेम्परेचर इलाही वधी थो वञे त बॉडी जो सेट पॉइंट जेको आहे कमु करणु छॾे थो ॾे। ठीकु आहे। हुन सां जेको आहे बॉडी जी इंटरनल जेकी गर्मी आहे, अंदरूं गर्मी हूंदी आहे जिस्म में, ऐं जेकी सॼो असांजी स्किन आहे, जेकी चमड़ी आहे, इन जो कमु इहो ई आहे त जॾहिं ॿाहिरां गर्मी हुजे वधीक त उनखे अंदरि अचण खां रोके, जॾहिं अंदरां गर्मी वधीक हुजे उनखे ॿाहिरि जेको आहे फिटी करे पघर जेका अचनि था, पोइ हवा हले थी त हुन उहो टेम्परेचर रेगुलेशन जेको जो हिकिड़ो तरीक़ो आहे जिस्म जो, उहो इहो जेको आहे बंदि थी वेंदो आहे। जॾहिं थर्मोस्टेट बंदि थींदो आहे त अंदरां जेकी पोइ हीट जेकी प्रोड्यूस थिए थी उहो ॿाहिरि नथी वञे। सही प्रॉब्लम इहा ई हूंदी आहे त जेकी बॉडी जी इंटरनल हीट आहे, अंदरूनी गर्मी आहे, उहा पोइ जेकॾहिं ॿाहिरां जी गर्मी वधण जे करे जेको अंदरो सिस्टम जेको हा, पोइ हाणे जेकी प्रॉब्लम हूंदी आहे उहा ॿाहिरां टेम्परेचर जी न हूंदी आहे, उहा अंदरूनी टेम्परेचर जी हूंदी आहे। 105 106 ते पुॼे त पोइ उहा जेका माण्हू खे डैमेज कंदी आहे। पोइ जॾहिं हे सेट पॉइंट जेकर ख़राबु थिए थो ऐं थर्मोस्टेट 105 खां मथे थो वञे त ब्रेन फंक्शन जेको आहे, दिमाग़ जो जेको कमु हूंदो आहे उहो छॾे थो, जे माण्हू बेहोश थिए थो, गुनूदी में अचे थो, किरी थो वञे, स्ट्रोक जेको असां चऊं था, गर्मी जी शिदत जेकी आहे उहा उनखे थिए, हाणे उहो पाणी नथो पी सघे पाण, मतिलबु मुतासिर थियो, जॾहिं 5-6 खां मथे वञे त उहो माण्हू डैमेज थी सघे थो, उनजा ब्रेन डैमेज थी सघे थो या ॿिया उज़ा डैमेज थी सघनि था। डॉक्टर साहिबु हिकिड़ो कॉलर आहे असां सां गॾु। हेलो, अस्सलाम वालेकुम। वॾी महिरबानी किशोर कुमार, तव्हां छा पुछंदो? थोरो ज़ोर सां ॻाल्हायो, थोरो ज़ोर सां ॻाल्हायो। सर हींअर छत्तागर में घणे थोरो गला वला ईअं अलाए कंहिंमहिल थधी मौसम जी जे कंहिंमहिल गर्मी लॻी वे छाती या गले जी बीमारी, माना इनजो आवाज़ चेंज थो थिए। हाणे डॉक्टर सां पुछणो आहे, इन जे लाइ असांखे इलाजु ॿुधाए, असां गोरी जाम खाधी मां। ठीकु आहे, तव्हांखे जवाबु ॿुधाईंदो, तव्हां ॿुधो, बिल्कुलु डॉक्टर साहिबु चवंदो तव्हांखे जवाबु ॾींदो। वॾी महिरबानी तव्हां असांखे फ़ोन कई। साईं थरपारकर खां फ़ोन हुई त जॾहिं सर्दी मां गर्मी में वञूं था त जेको गले जो इन्फेक्शन या नज़लो ज़ुकाम थिए थो त इनखे कीअं बचाव कजे? जनरली इन में जेको आहे एंटीबायोटिक अननेसेसरी यूज़ इलाही थिए थी, छो त मौसम चेंज थियण सां जेको आहे टेम्परेचर एकदमि चेंज थियण सां इहे कॉमन प्रॉब्लम्स आहिनि। मौसमी जेको आहे गलो बि ख़राबु थींदो आहे, ज़ुकाम बि लॻंदो आहे, हुनमें नॉर्मल जेका पेन किलर वग़ैरह या पैरासिटामोल डॉक्टर खे ॾेखारे गुड़गुड़ा करे वेझे डॉक्टर खे ॾेखारे सघो था। एंटीबायोटिक्स अवॉइड करणु घुरिजे इन में, छो त हे बैक्टीरियल। अच्छा, इन में छा थधो पाणी या गरम पाणी, इन्हनि जॾहिं गलो ख़राबु हुजे या ज़ुकाम हुजे त इन जी? कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जंहिंखे सेंसिटिविटी हूंदी आहे कि थधे पाणी सां उन्हनि खे एकदमि जेको आहे गले में जेको आहे सूरु थिएसि थो ऐं उनखे गलो जलिजी थो वञे, उहो अवॉइड करे सघनि था। हर कंहिंखे हरू भरू जेको आहे त गरम पाणी पीआरण जी ज़रूरत न हूंदी आहे। किशोर, तव्हां डॉक्टर साहिब जी ॻाल्हि ॿुधी हूंदी, ॾाढो ज़बरदस्त जवाबु ॾिए त को इहो जॾहिं गर्मी सर्दी खां गर्मी रही वेंदा, गर्मी वधे पई, पोइ वरी मुख़्तलिफ़ क़िस्म जा असां पाणी थधो वग़ैरह पीऊं था त ज़ुकाम ऐं गले जो ख़राबु थियणु तमामु वधीक हूंदो आहे। तंहिंजे करे का परेशानी जी ॻाल्हि कान्हे, तव्हां पंहिंजे वेझे डॉक्टर खां या जिते बि तव्हांजी अस्पताल विझी उतां दवा वठो, 2-4 ॾींहंनि में ठीकु थींदो, वरी गर्मी अची वेंदी। गर्मी जे बचाव जा तरीक़ा जेको डॉक्टर साहिबु ॿुधाए थो उनखे बि तव्हां ॿुधो। जी डॉक्टर साहिबु, तव्हां चओ त जॾहिं 5-6 ते टेम्परेचर असांजो वञे थो त पोइ असांजो दिमाग़ या जेके उज़वा आहिनि उहे कमु करणु छॾे ॾियनि था, त छा उहो जेको हीट स्ट्रोक थिए थो उहो बिल्कुलु सीवियर हूंदो आहे उन वक़्तु या को माइनर या मॉडरेट इन क़िस्म जा थी सघनि? हिन में जेको आहे न, जॾहिं हीट स्ट्रोक जा बि फेज़िस आहिनि। शुरू में जॾहिं हीट एग्ज़ॉस्शन हूंदी आहे, जंहिंमें माण्हू होश में हूंदो आहे पर उनखे कमज़ोरी इलाही हूंदी आहे, हली फिरी न सघंदो आहे, किरी पवंदो आहे। पर हीट स्ट्रोक जॾहिं असां चवंदा माण्हू बेहोश थी थो वञे। अच्छा, बेहोश सीरियस प्रॉब्लम, सीरियस प्रॉब्लम जॾहिं बेहोश थी वञे त हीट स्ट्रोक थी चुको आहे। बेहोशी रिस्पॉन्सिबल आहे। हिकिड़ो ॿियो बि कॉलर आहे असां सां गॾु। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो जी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। सर मां कोटरी खां ॻाल्हायां थो, हाजीपुर ज़मानी। जी साईं, छा पुछंदो? मुंहिंजो ब्लड प्रेशर जेको आहे त 200 ते अची पियो, उल्टियूं अची पियो, सॼो ॾींहुं अठे ॾींहुं 15 ॾींहुं इहो थिए थो, वरी गोरी वठां थो। ऐं मां जो साईं जन खां पुछियो त छा करणु खपे या छा न। तव्हांखे ब्लड प्रेशर काफ़ी अरसे खां आहे, हुनजो इलाजु वठो पिया तव्हां? हाँ जी, इलाज वठूं पिया, डॉक्टर साहब खां इलाज वठूं पिया, वरी गोरी छॾिया थो, 4 ॾींहं वरी हाई ब्लड प्रेशर। जॾहिं हाई ब्लड प्रेशर थिए थो त उल्टियूं बि थियनि थियूं, ईअं त तव्हां ब्लड प्रेशर जी जेके दवाऊं लगातार खाईंदा रहो न, उन में नागो न करे छो था छॾियो? ठीकु आहे, छॾियो था ॾियो इन करे परेशानी, ॿी का तकलीफ़ आहे तव्हांखे? ठीकु आहे, तव्हांजे जवाब ॾींदो, वॾी महिरबानी तव्हां असांखे फ़ोन कई। साईं, ब्लड प्रेशर जो मरीज़ दवाऊं वठंदो आहे पर जॾहिं छॾे थो ॾे त उहो ब्लड प्रेशर वधीक थी वञे, 200 थी थो वञे, ऐं ॿियो हुनखे पोइ वॉमिटिंग थिए थी, उल्टियूं थियनि। छा ब्लड प्रेशर वधण जे करे असांजो ॿियो जेको जिस्म जो निज़ाम आहिनि उहे बि मुतासिर थियनि था? ब्लड प्रेशर वधण जे करे दिमाग़ ते बि असरु थिए थो, गुर्दनि ते बि असरु थिए थो, ॿिन्ही जे करे जेको आहे उल्टियूं थी सघनि थियूं। पर ब्लड प्रेशर जे लाइ हिकिड़ी इम्पोर्टेंट शइ इहा आहे त परहेज़ ऐं दवा ॿई जेसीं ताईं ज़िंदगी आहे उहा वठणी अथव। डॉक्टर जीअं ॿुधाई आहे हिननि जे, उहा छॾे नथी सघे। नॉर्मल थी वियो, दवा सां नॉर्मल थी वियो न, वरी वधंदो। त हाणे
ब्लड प्रेशर जी दवा छॾण जो कंसेप्ट कोन्हे। जॾहिं शुरू कई आहे डॉक्टर एतिरो वधे थो त उल्टियूं अचनि थियूं, 200 ताईं वञे थो, त माना जेतिरी ज़िंदगी आहे जीअं माण्हू पाणी पीए थो, मानी खाए थो, उहा ज़रूरत जे लाइ इहा दवा दवा बि ज़रूरत थी वई, डॉक्टर जे हिदायत जे मुताबिक़ खाइणी आहे, डॉक्टर जी हिदायत जे हिसाब सां मुस्तक़िल खाइणी आहे। तव्हां डॉक्टर साहिब जो जवाबु ॿुधो हूंदो, तव्हांजो जेको डॉक्टर आहे जंहिंखां तव्हां इलाजु कराईंदा उनखे ॾेखारे पंहिंजूं जेके ब्लड प्रेशर जूं दवाऊं उन कंटिन्यू रखो ऐं उन डॉक्टर जी हिदायत ते हलंदा रहो, त जेकॾहिं तव्हां छॾींदो त पोइ इहो प्रॉब्लम तव्हांखे ज़रूरु थींदो। जीअं असां खाधो खाईंदा आहियूं, पाणी पीअंदा आहियूं, त इहा दवा बि तव्हांखे सॼी ज़िंदगी पाण सां गॾु रखणी बि आहे, इस्तेमालु बि करणी आहे। अच्छा डॉक्टर साहिबु, अचूं था त हिकिड़ो माण्हू खे हीट स्ट्रोक थियो, उहो त बेहोश थियो, उनजे इलाज ते अचूं था। हीट स्ट्रोक खां बचण जा कहिड़ा आम तरीक़ा आहिनि त असांखे गर्मी लॻे ई न, या गर्मी जी शिदत खां असां कीअं पाण खे बचायूं? हीट स्ट्रोक या गर्मी लॻण जेको आहे न शदीद, हुन में इहो आहे त पहिरीं लॻण सां बचाइण जा तरीक़ा, बचण जा तरीक़ा त इहा आहिनि त जेको गर्मी जो शिदत वारो टाइम आहे हुन में जेतिरो घटि थी सघे थो माण्हू उस में वञे, ॿाहिरि न निकिरे। छो त ॿाहिरि जीअं तव्हां ॾिसो था पाकिस्तान में त हाणे इहो मसइलो एतिरो वधियो आहे, माण्हू जेका हज ते पहिरीं वेंदा हुआ, गर्मी वारा हज हूंदा हुआ, उते इहा प्रॉब्लम इलाही वधीक थींदी हुई। मिडिल ईस्ट में जेको आहे दुबई वग़ैरह में उते गर्मी शिदत हूंदी आहे, त मंझंदि जो कमु न थींदो आहे, 12 खां 4 ताईं कमु न कंदा आहिनि, उहो रेस्ट टाइम ॾींदा आहिनि। त छो त हुते गर्मी इलाही वधीक हूंदी आहे। साॻी शइ हिते आहे, जॾहिं हाणे हिते गर्मी वधे थी पई त असांखे पंहिंजो लाइफ स्टाइल ईअं करिणो आहे, ज़िंदगी जो मामूल अहिड़ा करिणा आहिनि त मंझंदि जो वारो टाइम जेको गर्मी वारो टाइम आहे उहो घटि में घटि माण्हू जेको आहे उस में वञे। जेकॾहिं वञिणो थो पए त पंहिंजे पाण खे कवर करे, मतिलबु घर में वधीक रहे, जेको कमकार आहे सुबुह जो सवेर करे या शाम जो करे घर में वधीक हुजे, या जॾहिं कम ते वञिणो बि आहे त उस जो जेको आहे जेतिरो बचाव थी सघे थो माण्हू। अच्छा, जेकॾहिं वञिणो आहे, हिकु त ठीकु आहे, तव्हां ॾाढी सुठी ॻाल्हि कई त जेतिरो गर्मी जो पीक टाइम आहे, जिते जेॾी महिल गर्मी जी तमामु घणी शिदत आहे, त ॿाहिरि न निकिरे, घरनि में रहे, छांव वारी जॻह ते रहे, ऐं ॿियो आहे त सुबुह शाम पंहिंजा कमकार करे, विच में जेको गर्मी जी शिदत वारो वक़्तु उहो अवॉइड करे या बचाव करे। उनखां पोइ जेकॾहिं ॿाहिरि मजबूरन निकिरणो आहे त कहिड़ा एहतियात करे निकिरे? तरीक़ो इहो ई आहे त पंहिंजे पाण खे जेको आहे उस खां बचाइणो आहे, त या त अहिड़ो रस्तो वठिजे जिथे जेको आहे उस छांव हुजे, उस वणकार हुजे या घर हुजे, पंहिंजे बॉडी खे कवर करे हले, या जेको आहे आलो करे कपिड़ो हले, हवा जेकॾहिं आलो कपिड़ो मथे ते टोपी पाइणु जेको आहे, या पग वग़ैरह पाइणु माण्हू कवर कंदा बि, हुन सां डायरेक्ट उस न लॻंदी आहे, ऐं जेको आहे कुझु बचाव थिए थो। इहो त माण्हू जॾहिं पाणी जो वधीक इस्तेमालु पाण सां गॾु ज़रूरु हुजे, ॿाहिरि निकिरे थो फ्रूट जो इस्तेमालु, जेकॾहिं पाणी जी घटिताई कंहिंखे आहे लॻे थो उन इलाही वधीक थी लॻे, निमकोल वग़ैरह जो बि इस्तेमालु थी सघे थो, त हुन सां बि नमकियात, छो त बग़ैर जेकॾहिं वधीक था अचनि त हुन में नमक बि घटि थींदो आहे, रुगो पाणी पीअण सां जेको आहे हुन में एतिरी लस्सी आहे, जूस जेका फ्रेश जूसिस आहिनि, फ्रूट जो इस्तेमालु आहे उहो करणु, ऐं निमकोल वग़ैरह जेको आहे उहो इस्तेमालु करणु ज़रूरी आहे, त जिसमें पाणी ऐं नमकियात निमकोल वग़ैरह हुजे। डॉक्टर साहिब, अञा इन में कुझु रहनि था त खाधा कहिड़ा खाजनि, अञा बचाव जा कहिड़ा, इन ते ज़रूरु ॻाल्हाईंदा, पर वक़्तु थियो हिकिड़े नंढे वक़्फ़े जो। नाज़रीन, वठूं था हिकिड़ो नंढो वक़्फ़ो। वेलकम बैक नाज़रीन। अचो पंहिंजे ॻाल्हियुनि जो सिलसिलो ॿीहर डॉक्टर ज़ीशान अली सां शुरू करियूं। अॼु असां गर्मी जे लॻण या उस जे लॻण ते ॻाल्हाए रहिया आहियूं। तव्हां बि फ़ोन करे डॉक्टर साहिब खां को बि सुवाल पुछी सघो था, बचाव जा तरीक़ा पुछी सघो था, इलाजु पुछी सघो था, ऐं डॉक्टर साहिब वक़्फ़े सां पहिरीं ॿुधायो पई त कीअं बचाव कजे। अञा वधीक पुछूं था डॉक्टर साहिब त अञा कहिड़ा बचाव जा तरीक़ा रहिया आहिनि। डॉक्टर साहिब, तव्हां चयो पिया त जॾहिं ॿाहिरि निकिरिजे त पुसियल कपिड़ो पंहिंजे मथे ते रखी निकिरिजे, उस में घटि वञिजे, कपिड़ा हल्का ढीला जेके सेपा हुजनि, सख़्तु कपिड़ा हवा जो गुज़र हुजे। अच्छा, घरनि में कहिड़ा इंतज़ाम करियूं जीअं घरनि में गर्मी जेके माण्हू अंदरि वेठा आहिनि उन्हनि खे बि न लॻे? हिकिड़ो त घर हवादार हुजणु घुरिजे, हवा जो माना क्रॉस ज़रूरी आहे, किथे न किथे को न को सिस्टम हुन में हुजे घर में, जेको क्रॉस वेंटिलेट या हवा जेको आहे क्रॉस थिए हुन मां। ॿियो वरी घरनि में जेको तरीक़ा आहिनि, जेको आहे पखा हलाए या हुन सां अॻे बर्फ़ रखी करे, या कंहिं कमरे में पंहिंजे बर्फ़ जो टुकड़ो रखी सघिजे थो त जीअं उते सराउंडिंग जेका आहे गरम न रहे, थोरो थधी हवा जो जेको आहे उहो सिस्टम ठाहे सघिजे थो। माण्हू ठाहिनि था घरनि ते, कूलर वग़ैरह में बर्फ़ विझी जेको आहे थधी हवा जे करे जेको आहे हवा जो गुज़र ज़रूरी आहे बेसिक हुन में जेको आहे। बाक़ी खाइण पीअण में बि इहो ई आहे त सलाद वग़ैरह जो इस्तेमालु, भाॼियुनि जेको सब्जी वग़ैरह इन्हनि जो इस्तेमालु वधीक हुजे, ॾही आहे, लस्सी आहे, इन्हनि जो इस्तेमालु आहे, फ्रूट्स जो इस्तेमालु आहे, इहो वधीक हुजे। जेका गरम शयूं कहिड़ियूं न खाइनि, जीअं गोश्त वग़ैरह आहे उहो शाम वारे टाइम ते रखनि, मंझंदि जो बाक़ी चांहि वांहि, अल्कोहल, कॉफ़ी जो इस्तेमालु घटि हुजेसि।
ॾींहं वारे अच्छा डॉक्टर साहब गरम एॾी त हवा जेका लास्ट ईयर तव्हांखे बि एक्सपीरियंस आहे असांखे कराची में त एॾी त गरम हवा हुई त पाणी बि गरम नलकनि जो थी थो वियो जेके दीवारूं हुयूं कमरनि जूं उन्हनि मां बि गर्मी पई आई गरम हवा पई लॻी उहा बि लॻी पई त छा उन्हनि खे थधि करण लाइ छा उन्हनि कमरनि में या उते हिकिड़ो त हवा जो कराची में वेंटिलेशन तमामु घटि आहे बिल्डिंगूं एतिरियूं आहिनि जे हिकिड़ी हवा ॿिए ताईं पहुचे नथी उहो बि मसइलो किथे बिजली बि कान हुई इहे बि मसइला त छा बर्फ़ न पियो मिले पाणी न पियो मिले त छा जेकॾहिं बर्फ़ करण लाइ त नलके जो पाणी कमरनि खे दीवारनि खे लॻाए सघिजे थो की उनखे थधो करण जा के तरीक़ा ॿिया पाणी जेको आहे न जॾहिं बि कंहिं शइ ते लॻंदो आहे उनखे थधो कंदो आहे ठीकु आहे गरम पाणीअ बि हवा उन सां मथे लॻे न लॻे त उहो थधो थी वेंदो त पाणी हुजे ऐं गॾोगॾु पखा हलनि इहो ज़रूरी आहे माण्हू पुराणा माण्हू हूंदा हुआ पखा घर ते रखंदा हुआ एयर करंट जेको आहे हवा जो जेको गुज़र आहे जिस्म सां उहो थींदो त हुनजो टेम्परेचर डाउन थींदो सही हवा साॻी हूंदी त पखो जेको हथ खां हलाईंदा आहिनि पुराणा माण्हू जेका उहा हवा उहा ई हुई माना ॿी त हवा न हूंदी आहे या पखो हलंदो आहे त कमरे जी हवा ई हूंदी आहे न उहा साॻी हवा हूंदी आहे पर उन सां जेको हवा जो गुज़र थींदो आहे न ऐं उन सां गॾु वरी पाणी जिस्म ते लॻंदो त टेम्परेचर जो आहे घटणु शुरू थी वेंदो आहे गर्मी खे कुदरती सिस्टम आहे जेकॾहिं माण्हू पी सघे थो त पाणी या जूस या लस्सी या जेको जेतिरो वधीक इंटेक वधाए सघे थो उन सां बि फ़ाइदो उन सां जेको आहे जिस्म में छो त गर्मी जे करे जिस्म में पाणी जी घटिताई थिएसि न उहा बेसिक जेको प्रॉब्लम हिकिड़ो थो थिए थो डिहाइड्रेशन या पाणी जी घटिताई आहे या बॉडी जो जेको थर्मोस्टेट आहे उनखे बि नॉर्मल अंदरि पाणी वञी करे सघे उहो थर्मोस्टेट त जेको गर्मी इलाही वधीक एक्सपोज थी वियो आहे डिहाइड्रेट ऐं थियण खां पोइ थींदो न जॾहिं पाणी जी घटाई थी वेंदी ऐं वधीक उस खे एक्सपोज थी वियो उन खां पोइ इहो त छा बचाव जो तरीक़ो पर डॉक्टर साहब जेकॾहिं किथे बि हाणे मां वरी इंज़ामनि ते बि ईंदुसि तव्हां जन अस्पताल में लास्ट ईयर बि तमामु घणो कमु कयो हाणे बि इंज़ाम आहिनि तव्हां वटि उन ते बि पुछंदुसि मां तव्हां खां पर जेकॾहिं कंहिंखे गर्मी लॻी वई उहो किथे बि कंहिं रोड ते कंहिं बाज़ार में कंहिं घर में कंहिं मोहल्ले में किथे बि आहे उहो बेहोश थी वियो माण्हू त उते जेके माण्हू मौजूदु आहिनि उनजे घर वारा या ॿिया उन्हनि खे फ़ौरन उते उनजो कहिड़ो फर्स्ट एड या ट्रीटमेंट करणु घुरिजे जेको ट्रीटमेंट आहे उते ॿ शयूं जेकियूं आहिनि इंपॉर्टेंट हिकिड़ो हीट एग्ज़ॉशन हिकिड़ो हीट स्ट्रोक हीट एग्ज़ॉशन वारो माण्हू जेको आहे न हुनखे पाण ख़बर हूंदी आहे जिस्म में जेको आहे न उहो कमज़ोर थी ईंदो किरंदो चकर ईंदा पर होश में हूंदो हुनखे सम्झण जी ज़रूरत आहे हुनजे जिस्म खे जेको आहे गर्मी लॻी आहे जीअं रमज़ान हूंदो हुनखे सम्झण जी ज़रूरत आहे जेकॾहिं हुन हाणे रोज़ो न खुलियो त बेहोश थींदो जेकॾहिं जंहिं माण्हू खे हीट एग्ज़ॉस्ट आयो त उहो फ़ौरन पाणी ते पाणी विझी सघे थो पाणी विझे पखे जे हेठि वञी वेह निमकोल वग़ैरह जो इस्तेमालु वधाए छांव में वेह ऐं एग्ज़ॉस्टन न करे एक्ज़र्शन न करे सफ़ा रेस्ट करे उहो पाण खे बचाए सघे थो हुन पंहिंजे पाण खे बचाए रिकवर कंदो थधो पाणी विझे फ़ौरन त पाण खे बचाए सघे थो हा हिन सां जेकॾहिं अॻिते वञूं था हीट स्ट्रोक थी थो वञे जेकॾहिं माण्हू स्ट्रोक थींदो उहो माण्हू बेहोश हूंदो आहे उहो पाण कुझु नथो करे सघे ठीकु आहे हुनजे लाइ ज़रूरी आहे त जॾहिं किथे बि तव्हां अस्पताल में वेंदा कराची में जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं त 15-20 मिंट त घटि में घटि लॻंदा किथे न किथे अस्पताल पुॼण में पर उहे 15-20 मिंट शुरू वारा इलाही ज़रूरी हूंदा आहिनि जेका माण्हू बीठा आहिनि हुन सां गॾु आहिनि तरीक़ो इहो हूंदो आहे उनखे पहिरीं त कंहिं छांव वारी जाइ में जेको आहे सुम्हारे छॾनि पैर हुनजा थोरा मथे करे छॾनि जेको आहे हिकिड़ो फुट ई हुजे हिकिड़ो जेको आहे अधु फुट हुजे पैर थोरा मथे करे हुनजे जिस्म ते एतिरा कपिड़ा लाहे सघनि था लाहिनि पाणी विझनि ऐं पखो हलाए छॾनि जेसीं ताईं गाॾी जो इंतज़ाम थिए जेसीं ताईं जेको आहे अस्पताल पुॼण जो सवाल थिए छो त जिस्म ते थधो पाणी लॻंदो हवा लॻंदी पखो जेको नॉर्मली पेडेस्ट्रल फैन जेको हूंदो आहे उहो पखो हलाए छॾनि छो त हुन सां हुनजो टेम्परेचर डाउन अच्छा जेकॾहिं पाणी विझनि कहिड़ो बि पाणी मौजूदु जेकॾहिं थधो पाणी न आहे नलके जो तॾहिं बि जेको बि पाणी जेको बि अवेलेबल आहे गरम पाणी उबिलियल न हुजे बसि बाक़ी जेको आहे टैप वाटर मटके जो पाणी आहे थधो हुजे अञा बहितर आहे पर पाणी हुजे जेतिरो पाणी विझंदा उनखे फ़ाइदो थींदो विझी करे उन ते पखो हलाइनि वरी पाणी विझनि वरी पखो कंटिन्यू कनि आस्ते आस्ते हुनजो टेम्परेचर माना कलाक में पाणी लही ईंदो पेशेंट होश में अचणु शुरू थी वेंदो छो त अस्पताल में बि इहा ई ट्रीटमेंट आहे अच्छा तव्हां सम्झो था जेको अस्पताल ताईं खणी वञण जेको अधु कलाक लॻे जेकॾहिं हिन पाणी विझे त हुनजी जान बची सघिजे छो त शुरू वारो टाइम जल्दी रिकवर थी वेंदो अधु कलाक में जे तव्हां पाणी लॻायो अस्पताल पहुचण खां अॻु में हुनजो अमवात बि थी सघंदा डेथ थी सघे थो डेथ हिन में ई थियूं आहिनि लास्ट टाइम जेकी लास्ट ईयर एतिरी डेथ थियूं आहिनि उनजो इहो ई सबबु तव्हां ॾिसो जे हिकदमि केओस थियो 2 ॾींहं 3 ॾींहं वरी इलाही डेथ थी वियूं छो त ख़बर त जॾहिं पैनिक थी वियो न पैनिक थी हर को माण्हू जेको अस्पताल में हाणे एम्बुलेंसूं जेकियूं असांजियूं आहिनि हुन में हवा ई कोन्हे उन में इंतज़ामत इहो बि ख़्यालु रखनि जेकॾहिं अस्पताल बि खणी था वञनि त एम्बुलेंस जी तव्हां ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई डॉक्टर ज़ीशान त जेके माण्हू उते मौजूदु आहिनि उहे उन माण्हू खे बचाए सघंदा कलाक जेको आहे पाणी विझो हुनजे मथां हीट स्ट्रोक या गर्मी लॻण जी का मेडिकली का इलाज को अहिड़ो को कॉम्प्लिकेटेड कोन्हे जेको घर में नथो थी सघे बिल्कुलु थी सघे थो रुगो इहो उहे पेशेंट जेके होश में नथा अचनि अधु कलाक मुने कलाक में
या जंहिंजो ब्लड प्रेशर सफ़ा किरियो थो वञे या ॿी का तकलीफ़ आहे डायबिटिक हाइपरटेंसिव पेशेंट उन ते अचो था इन ते मतिलबु तव्हां जेको पाणी अल्लाह ताला मौजूदु ॾिनो आहे उते जेकॾहिं उनजो इस्तेमालु कजे त गर्मी खां बची बि सघिजे थो ऐं उन मरीज़ जी जान बचाए सघे पर जेको माण्हू होश में आहे उनखे ख़बर मूंखे गर्मी लॻे थी त उहो बि पाण खे बचाए सघे थो पाणी इस्तेमालु करे ऐं कुझु पी बि सघे थो कुझु पाण ताईं इस्तेमालु निमकोल वग़ैरह जो इस्तेमालु छो त गर्मी में उस में जॾहिं पघर निकिरे थो उन सां नमकियात बि घटि थींदी आहे त उहो निमकोल जो इस्तेमालु जेको आहे उहो करे पंहिंजे पाण खे जेको आहे रेस्ट करे इहो आहे त माण्हू जेके फील्ड में कमु कनि था ॿाहिरि कमु कनि था जेके रेस्ट न कंदा उसमें कमु कंदा रहंदा डॉक्टर ज़ीशान ॾाढी नाज़रीन डॉक्टर ज़ीशान ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई त जेकॾहिं तव्हांखे गर्मी लॻे थी तव्हांखे पाण महसूसु पियो थिए त फ़ौरन तव्हां जेको बि पाणी तव्हां वटि मौजूदु आहे नलके जो मटके जो उहो पाण ते विझो ऐं थधो पाणी आहे त इहा त वॾी नेमत आहे अञा वधीक जेकॾहिं बर्फ़ आहे त उहा अञा वधीक ऐं जेकॾहिं पी सघो था त पियो पोइ उहा लस्सी हुजे शरबत हुजे ORS हुजे पाणी जो इस्तेमालु कयो ऐं पर जेकॾहिं को बेहोश माण्हू थी थो वञे गर्मी त उन ते बि पाणी विझो उनजो बचाव उनजो इलाजु सिर्फ़ु पाणी आहे जेकॾहिं पाणी असां उनखे लगातार 15 मिंट अधु कलाकु लॻायो त उहो उन गर्मी खां बची बि सघे थो ऐं पोइ उनखे उहो पाणी लॻाईंदा अस्पताल ताईं खणी वञे ऐं उन सां गॾु पंखो या हवा जो हुजणु तमामु अच्छा जेकॾहिं उन माण्हू ते पाणी विझंदो आहे ऐं उनखे पंखो लॻाईंदा पोइ अस्पताल खणी वञी सघिजे थो हा थो पेशेंट जेको आहे घणो करे जेके 10 मां 6-7 अहिड़ा माण्हू हूंदा जेको तव्हां अधु कलाक इहो कमु कंदा त हूअं ई होश में अची वेंदा सही ऐं उहे बची ईंदा उन्हनि खे अस्पताल तव्हां पाण चवंदो उहो चवंदो बाबा सही आहे मां ठीकु आहे मां रेस्ट कयां मां सही थी वेंदो पर पोइ बि तव्हां डॉक्टर खे ज़रूरु ॾेखारियो उन्हनि खे पर जेको आहे अहिड़ा इलाही माण्हू हूंदा जंहिंजी इमरजेंसी जेकी आहे ऐं लाइफ थ्रेट जेको आहे उहो ख़तमु थी वेंदो पर छो त किथे बि तव्हां खणी वेंदो अस्पताल में अधु कलाकु लॻंदो उन में जेको आहे अस्पताल जे ट्रेवल जे दौरान बि इहो ज़रूरु कयो त उनखे हवा लॻंदी रहे उनखे पाणी ॾींदा रहो अच्छा डॉक्टर साहिबु ॾाढी सुठी आहे त जेकॾहिं अक्सर छा थियो त जॾहिं गर्मी लॻे थी माण्हू ईअं गर्मीअ में मुतासिर था थियनि त लास्ट ईयर माण्हुनि कोशिशि पई कई त का बुख़ार जी दवा पीजे छा गर्मीअ में का बि बुख़ार जी दवा ॾेई सघिजे थी या मना आहे गर्मी में हे जेकी उस लॻण वारी गर्मी हूंदी आहे लू लॻण वारी गर्मी हूंदी आहे हीट स्ट्रोक जेके असां शिदत जेकी गर्मी जी आहे हिन में जेकी पैरासिटामोल या ब्रूफिन बुख़ार जी दवा नथी ॾेई इहा दवा को फ़ाइदो कोन ॾींदी हिन सां टेम्परेचर घटि न थींदो आहे हिननि दवाउनि जा साइड इफेक्ट थियनि था छो त हे माण्हू जा BP घटि हूंदा हिन जे लिवर ते इफेक्ट थी सघनि था हिन जी ब्लीडिंग वग़ैरह जो मसइलो थी सघे थो गर्मी जो बुख़ार जेको हूंदो आहे लू लॻण जो बुख़ार जेको थींदो आहे शिदत वारो हीट स्ट्रोक वारो बुख़ार जेको थींदो आहे हिन में जेको आहे का एंटीबायोटिक जेको असां लफ़्ज़ इस्तेमालु कयूं था बुख़ार जी गोरियूं सिर्फ़ु पाणी इलाज आहे इंजेक्शन जेका आहिनि उहा मना आहे मतिलबु हिन जो इलाजु सिर्फ़ु पाणी आहे पाणी हणो पखो हलायो ऐं पाणी पीओ जेकॾहिं पी सघे थो हा जेसीं ताईं होश में आहे पाणी पीए निमकोल पीए अच्छा डॉक्टर साहिबु ॾाढी ज़बरदस्त हिन वक़्तु तव्हां वटि जिना अस्पताल में कहिड़ा इंतज़ाम आहिनि तव्हां छा इंतज़ाम कया आहिनि जेकॾहिं हीट स्ट्रोक जा माण्हू अचनि था त उन्हनि खे तव्हां कीअं ट्रीट था करियो हुते हिन दफ़ा गवर्नमेंट बहरहाल प्रिपेयर्ड आहे हुन पंहिंजी मीटिंग्स कयूं आहिनि जिना अस्पताल जी एडमिनिस्ट्रेशन बि ज़ाहिर हुन में शामिलु आहे गवर्नमेंट जी लेवल ते चीफ मिनिस्टर साहिबु ऐं मिनिस्टर साहिब जी जेको आहे पंहिंजी टीमूं हिननि ठाहियूं आहिनि कमिश्नर साहिब सां गॾु मिली करे हिननि मुख़्तलिफ़ मीटिंग्स कयूं आहिनि एम्बुलेंस वारनि सां बि कई आहे NGOs वारनि सां बि कई आहे अस्पतालनि मां बि कई आहे हिते बाक़ाइदा हिननि जी जेके DHOs वग़ैरह सां बि मीटिंग थी आहे हिकिड़ो त इहो आहे त लास्ट ईयर जेको आहे हर को माण्हू जिना अस्पताल हिन दफ़ा जेको आहे जेतिरा बि हॉस्पिटल्स ऐं जेका कराची में आहिनि सभिनी में गवर्नमेंट इंतज़ाम कयो आहे ऐं इंशाल्लाह हर अस्पताल पंहिंजे हिसाब सां कमु कंदो हिन दफ़ा हुननि जी अवेयरनेस बि वधाई आहे छो त हिन में का रॉकेट साइंस ट्रीटमेंट आहे सिंपल जेको आहे तव्हांखे हवा हणाइणी आहे पाणीअ मतिलबु आम लिखियल पढ़ियल माण्हू बि इहो इस्तेमालु करे सघे थो लिखियल पढ़ियल जी बि ज़रूरत कोन्हे हिन जे लाइ पाणी विझण ऐं पखो हलाइण में त लिखण पढ़ण जो कमु कोन्हे रुॻो समझ जी ॻाल्हि जेको समझ जी ॻाल्हि आहे त बाबा हिनखे थोरो थधो करिणो आहे बसि दैट्स इट इहो ई करिणो आहे त इहो इंशाल्लाह सभु अस्पतालनि में थींदो जिना अस्पताल में असां बि पंहिंजे हिसाब सां जेको अॼु बि डायरेक्टर साहिबु असांजो आयो राउंड सॼो करे वियो आहे जेका असांखे लास्ट ईयर NGOs वग़ैरह जेको आहे AC वग़ैरह ॾिना आहिनि जेको उन्हनि जी बि जेको आहे पावर जो मसइलो आहे त उहो बि डिस्कस थियो आहे त असां कोशिशि कयूं था पिया हुनजी जेकी आहे बिजली जो इंतज़ाम में के AC वारनि सां बि थोरो मसइलो थियो आहे लोड शेडिंग ते बि ॻाल्हि थिए ऐं उन्हनि जा न कहिड़ा अस्पताल में छा जेको वार्ड हूंदा आहिनि गर्मी जा उन्हनि में बर्फ़ हूंदी आहे थधो पाणी हूंदो आहे AC लॻल हूंदा आहिनि छा उन्हनि वार्ड आइसोलेशन वार्ड में छा छा मौजूदु हूंदो आहे हीअ जो वार्ड जेका मेडिकल वार्ड्स आहिनि उन्हनि खे हिनखे इक्विप कयो वियो आहे त हिकिड़ो त इहो छो त हे जेका हॉस्पिटल में अचनि था माण्हू सिवियर डिहाइड्रेशन वारा सिवियर पाणी जी घटिताई बेहोश माण्हू आहिनि हुननि जे लाइ ड्रिप्स वग़ैरह हुजनि कैनुला हुजनि ऐं उन्हनि जे लाइ जेका स्ट्रेचर्स हुजनि हुन में पाणी जो पखनि जो इंतज़ाम सुठो हुजे वेंटिलेशन पाणी हुजे बर्फ़ हुजे एयर कंडीशंस जेका लॻियल आहिनि जेका वार्ड्स में हू फंक्शनल हुजनि उन कमु हले छो त हिन जो हिकिड़ो ऑब्ज़र्वेशन हूंदी आहे हिकिड़ो कूलिंग थधो करण वारो एरिया हूंदो आहे ऑब्ज़र्वेशन वारो जेका माण्हू होश में अची था वञनि हुननि खे वरी ऑब्ज़र्वेशन में
हुते वरी उन्हनि जो मेडिकल एग्ज़ामिनेशन, हुते उन्हनि जी जेकी आहे मेडिकल केयर उहा इंपॉर्टेंट हूंदी आहे। शुरू में जेको कूलिंग वारो इफेक्ट हूंदो आहे हुन में त का दवा ॾियणी कोन्हे, थधो करणो आहे बसि। तो थधो करण वारो कमु उहो ज़रूरी कोन्हे अस्पताल में थिए। हाँ, ऑब्जर्वेशन उहो किथे बि थी सघे थो, इलाज रोड ते बि थी सघे थो, जेको माण्हू रोड ते किरियो आहे त माण्हू। अच्छा डॉक्टर साहब तव्हां छा था सम्झो, तव्हांजी छा तजवीज़ आहे? इहो त खणी जेके अस्पताल उन में हिन दफ़े अवेयरनेस जा या उते इंतज़ाम कया आहिनि, वॾियुनि अस्पताल में त वॾा इंतज़ाम आहिनि, नंढियुनि में, पर जेके रोड ते जे मार्केटूं आहिनि, बाज़ारियूं आहिनि, उते जेके नंढा स्कूल आहिनि या उते को अहिड़ो कूलिंग सेंटर खोलियो वञे जेकॾहिं को माण्हू उते बेहोश थिए त फ़ौरन उनखे वठी अचो, उनखे थधो पाणी लॻायो, बर्फ़ लॻायो, त इन सां काफ़ी फ़ाइदो थी सघे थो। 250 जेका सेंट्रल गवर्नमेंट चए थी पई न, उहे अहिड़ा ई आहिनि जेका मुख़्तलिफ़ बाज़ारनि में या मुख़्तलिफ़ रिस्क एरियाज़ आहिनि जिथे वधीक, छो त माण्हू जेको वीचारो कमु थो करे, लास्ट ईयर बि जेको माण्हू जेका अमवात थियूं आहिनि उहे ई आहिनि न जेका रोड ते उन ॾींहुं कमु पिया कनि या ॿाहिरि निकिता, गर्मियुनि में जेके मौजूदु उहो अहिड़ियुनि जायुनि ते जेका आहिनि उन्हनि कोशिशि कई आहे त नियर बाय जेको आहे स्पॉट जेको आहे अहिड़ो हुजे जिथे कूलिंग इफेक्ट थी सघे थो। ऑब्ज़र्वेशन ज़ाहिर आहे हुनजे लाइ डॉक्टर ऑब्ज़र्व कंदो, ॾिसंदो पेशेंट खे क्या पेचीदी त कोन थी आहे। हाणे जेका प्रॉब्लम्स मल्टीपल प्रॉब्लम्स वारा पेशेंट आहिनि, डायबिटिक हाइपरटेंसिव आहे या प्रेग्नेंट लेडीज़ आहिनि, ॿार आहिनि, उन ते अचो था, मतिलबु जेके मरीज़ आहिनि मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला आहिनि उहे वधीक इफेक्ट थींदा, के शुगर जा आहिनि, के ब्लड प्रेशर जा आहिनि, के किडनी जा मरीज़ आहिनि, के दिलि जा मरीज़ आहिनि। जेका पेशेंट पहिरीं खां बीमार आहिनि, दवाउनि ते अचनि, जेका ब्लड प्रेशर जा, शुगर जा, हार्ट जा पेशेंट जेका अहिड़ा हुआ, प्रेग्नेंट लेडीज़ जेका हामल सां जेका औरतूं हुयूं, नंढा ॿार हुया, हुननि में जेको आहे या जंहिंजी हूअं ई जिस्म जी जेकी आहे कंडीशन जेको आहे खुराक जी घटिताई जे करे मेलन्यूट्रिशन वारा पेशेंट जेका आहिनि हुननि में जेको आहे अमवात वधीक थी थियनि, हुननि में पेचीदगियूं वधीक थी थियनि, उन्हनि जो वधीक ख़्यालु करिणो पवंदो, उन्हनि जो ख़्यालु वधीक करिणो थो पए। बाक़ी जेका अदरवाइज़ हेल्दी हूंदा आहिनि उहे जल्दी बहितर बि थी ईंदा आहिनि। तव्हां ॾिसंदो इलाही माण्हू जेका कूलिंग इफेक्ट कंदा त हुन सां जेको आहे बहितर थी था वञनि। अच्छा डॉक्टर साहब तव्हां ॾिसो त एॾो सवलो हुनजो इलाजु आहे त भई जिते बि तव्हांखे को अहिड़ो मरीज़ मिले थो जेको बि माण्हू बेहोश थिए थो या पाण सम्झे थो मूंखे गर्मी थी लॻे थो, जेकॾहिं हू पाणी थधे पाणी जो इस्तेमालु करे त पाण खे बचाए सघे थो, एॾो सवलो इलाज जे बावजूद बि असां हीअ हीट वेव खां या गर्मी खां या गर्मी जी शिदत खां या उस खां डिॼूं छो पिया? छो त इफेक्ट जेको हूंदो आहे हिकिड़े ॿिनि माण्हू खे न थींदो आहे न, जॾहिं इलाही माण्हू हिकदमि परेशान थियनि था उहो इफेक्ट हूंदो आहे। ॿियो वरी नॉलेज जो इफेक्ट आहे। अच्छा नॉलेज न हुई इन करे ख़ौफ़ थियो। एक्चुअली त लास्ट ईयर जेको असां एॾो डेथ टोल जेको आहे खयूं आहे उन करे छो त प्रिपेयर्डनेस ऐं नॉलेज अवेयरनेस घटि हुई। हाणे छो त कोशिशि असां कई आहे, इहो प्रोग्राम बि हुन सिलसिले जी कढी आहे, ॼाण हुजे त बाबा जान बचाइण जे लाइ हुनखे कंहिं वॾे में वॾे अस्पताल खणी वञणु ज़रूरी न आहे, हुनखे थधो करणु ज़रूरी आहे। शुरू में थधो करणु ज़रूरी आहे, अधु कलाकु जेको आहे हुन जिस्म खे थधो करे छॾियो, हुन खां पोइ कंहिं बि अस्पताल में खणी वञो उहो ज़रूरी आहे, त हुन खां पोइ हॉस्पिटल में खणी वञो कंहिं डॉक्टर खां ॾेखारे छॾियो। पर उहो जेको थधो करण जो टाइम आहे जेॾी महिल किरियो आहे ओॾी महिल खां शुरू थो थिए, ऐं जेतिरी देरि सां डॉक्टर ताईं पुॼंदो जेतिरी देरि सां जेको आहे हॉस्पिटल में पुॼंदो ओतिरी देरि। ॾाढो सुठो डॉक्टर साहब, ॾाढी ज़बरदस्त तव्हां असांखे तजवीज़ूं ॿुधायूं त शिदत गर्मी में कीअं तव्हां पाण खे बचायो, ऐं जेकॾहिं कंहिंखे गर्मी लॻे त उनजो इस्तेमालु जेको तरीक़ो, मैसेज छा हूंदो, पैगाम छा हूंदो, टाइम ख़तमु थी वियो, कहिड़ो मैसेज ॾींदो? जेतिरो थी सघे थो गर्मी खां बचिजे, जेतिरो थी सघे थो पाणी ऐं थधी शयुनि जो इस्तेमालु वधायो, त हीट स्ट्रोक सां बचण जो तरीक़ो इहो आहे, दरख़्त हणायो। वॾी महिरबानी डॉक्टर ज़ीशान अली, तव्हां हिते असां वटि तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन डॉक्टर ज़ीशान अली असां सां गॾु जेको असांखे गर्मी जी शिदत जो लॻणु या उस जो लॻणु या गर्मीअ जो लॻणु हीट स्ट्रोक बाबति ॼाण ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई, त एॾो त आसान तरीक़ो आहे। हिकु त पाण खे उस खां गर्मी खां बचायो, जेकॾहिं ॿाहिरि निकिरो त पंहिंजो पुसियल कपिड़ो या पाणी वारो पुसाए कपिड़ो पंहिंजे जिस्म ते रखी ॿाहिरि निकिरो, ग़ैर ज़रूरी ॿाहिरि निकिरण जी ज़रूरत कान्हे, छांव में रहो, घरनि में रहो, सुबुह शाम पंहिंजो कमकार कयो ऐं थधियुनि शयुनि जो इस्तेमालु, जूस जो, लस्सी जो, दही जो, पाणी जो, फ्रूट जो, सब्जियुनि जो इस्तेमालु कयो, गरम शयुनि जो इस्तेमालु न कयो। जेकॾहिं कंहिंखे हीट स्ट्रोक लॻी आहे त फ़ौरन उनखे अस्पताल खणी वञण जी ज़रूरत न आहे। जेको पाणी तव्हां वटि उते मौजूदु आहे, जिते बि आयो, रोड में आयो, रस्ते में आयो, घर में आयो, त उन ते पाणी विझो, नलके जो पाणी, मटके जो पाणी, जेकॾहिं थधो पाणी मिली वञे त इहा त अञा वॾी नेमत आहे। बर्फ़ लॻायो उन ते, उन जी गर्मी घटि कयो, उनखां पोइ उनखे अस्पताल खणी वञो। जेकॾहिं असां ईअं कंदासीं त असां हिन गर्मी जी जेका उस जो लॻण जी जेके मर्ज़ आहे उनखां बची सघूं था। तमामु आसान तरीक़ो आहे, पाण खे उस खां बचायो ऐं थधियूं शयूं इस्तेमालु कयो। डॉक्टर साहिब जिन ॻाल्हियुनि ते असां अमल कयो त असां बहितर ऐं सुठी ज़िंदगी गुज़ारे सघूं था। इन ते प्रोग्राम लाइव लाइन जो वक़्तु पूरो थियो। पंहिंजे मेज़बान डॉक्टर वाहिद बख़्श खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।